तोखे हिते अचण लाइ भली कार चाकर खण। तो मुझे दिल जो खून कयो है मां त खणी तोखे माफ़ बि करे छॾियां पर कुदरत वारो तोखे कॾहिं बि माफ़ न कंदो। चइबो त मूं हिकु मजनू ऐं आशिक जी दिलि ॾुखाई आहे। मूंखे त ख़बर बि न पई त तूं मूं मथां कॾहिं आशिक थी पए। महबूब तो होंदा ही बेवफा आहिनि पर मां पंहिंजी वफ़ा यादि ॾियारण लाइ पाण खे हिते क़ैद करायो आहे त जीअं सुबुह शाम पंहिंजे महबूब जो दीदार करे सघां। तूं हिते मुंहिंजे दीदार लाइ न पर सोणी खे वठण आयो आहीं ऐं इहा ई हक़ीक़त आहे। जेकॾहिं मां सोणी खे छॾाइण अचां त धण हमरान जो साण करे हथियारनि जे ज़ोर ते सोणी खे हितां खणी वञा जी पहिरीं खणी वियो हुअसि। चइबो त तव्हां असां सां ज़ोर आज़माई करण छॾे ॾिनी आहे। जंहिं दर ते दिलि जो सौदो थी वञे न उते ज़ोर आज़माई नाहे कभी कोन। पोइ तूं ग़लति जाइ ते दिलि लॻाए वेठो आहीं। हिते तुंहिंजे दिलि जो क़दुरु करण वारो केर बि न आहे। मूंखे ख़बर आहे मूंखे चङी तरह ख़बर आहे त मां हिते संग दिलनि जे शहर में अची चुको आहियां जिथे मुंहिंजो क़दुरु करण वारो केर बि न आहे। पर पोइ बि मां हिते पंहिंजो वाइदो वफ़ा करण जे लाइ आयो आहियां। मां तोखे पाण ते ज़ुल्म करण जी पूरी इजाज़त ॾियां थो कोमल। तूं मूंखे भले आज़माए ॾिस मां तुंहिंजी हर आज़माइश ते पूरो लहंदुसि। ज़रूरु तोखे ज़रूरु आज़माईंदसि। ॾिसां थी त तूं मुंहिंजी आज़माइश ते पूरो लही थो या न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।